الحمد لوليه والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وقال ربكم ادعوني أستجب لكم صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير نہ دنیا سے نہ دولت سے نہ گھر آباد کرنے سے تسلی دل کو ہوتی ہے اللہ کو یاد کرنے سے اگر جنت میں جانے کا ارادہ ہو تمامی کا تو
गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का। अज 24 अक्टूबर सन 2022 27 रबीउल अव्वल 1444 हिजरी। गोठ कजलो खान मुगेरी लग कंबर अर्दुल अजीज हजरत मौलाना मोहम्मद सिद्दीक मुगेरी साहब सालियानो विलादत बासआदत वारे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा जो जलसो ऐं निस्तार फजीलत जो जलसो हर साल वांगुर इन साल भी मुनाक़द थियो। मदरसे मां फारिग शुदा हुफाज़े कराम जी दिस्तार बंदी भी थी। सुबह का वठी अल्लाह पाक जो पाक कलाम बुधी रहा हो। अनकरीब नमाज जो टाइम भी है। थोड़े वक्त में पांजी मारूजात की पूरो कंदुस अगर अवा जो साथ रहो तो। दोस्तों अवा ॾिठो तो मदरसे मां नतीजो निकतो। मदरसे की मेहनत जाहिर थी। उस्तादन जी ॾींहं रात मेहनत कई। बच्चन के कुरान पाक याद करायो। अल्लाह पाक जे घर जे मथा राजी थींदो आहे उन घर में अड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। अल्लाह सभिनी मुसलमाननि जे बचन के कुरान जो हाफिज आलिम बनाए। आमीन। हो रहा था मोहब्बत सां चो कबूल थी वेंदी। मुझे मोहतरम दोस्तों ये मदरसा है। ये बचड़ा कुरान खोली वेठा है। रब जी रहमत वसे थी। सजी दुनिया हिन कुरान वारन जे करे पई खाए। छो तो जाते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत जो वॾो वॾो मींहुं वसंदो आहे। कुछ गुनाह जे करे असांजे पंहिंजे गुनाह जे करे 2 महीना मींहुं वसियो। अवां ॾिठो हणी हंधु कयूं। का बि दुनिया जी ताक़त नहीं जो मींहुं बंदि करे। गोठ ॿुॾी विया। माण्हू लुड़ी विया। रोड ते अची करे माण्हू वेठा। कश्मो रखा थी करे जाम सोरे ताईं। अवां ॾिसो त ॿिन्ही पासनि जे रोडनि खां मारोड़ा वेठा आहिनि। कंहिंजा बच्चा लुड़ी विया। कंहिंजा मर्द मरी विया। कंहिंजा घर किरी पिया। कंहिंजो मींहुं लुड़ी वयूं। कंहिंजी पोख तबाह थी वई। मुसलसल 2 महीना मींहुं वसे पियो। थोरो तवज्जो कयो। जेके अल्लाह जा कामिल वली दुनिया छॾे वञी कब्रुनि में पया जन्नत में पहुता उन्हनि त मींहुं बंदि न कयो। पर जेकर चेहरा जाॻंदा वेठा उन्हनि खां बि कमु चढ़ी। उहे भी बंद करे न सके। उन्होंने तो बेचारा अपील कई जमायत सगोरी के तो मुझे मस्जिद में पानी काहे पयो आहे। अल्लाह जो नालो तो अचो पानी कढो। मींहं जे पानी के भी मोटा न सकिया। तंहिंजी माना त मींहुं वसाइण वारी ज़ात बि आहे। मींहुं बंदि करण के उहा मींहुं बंदि करण वारी ज़ात बि आहे। उन ज़ात जो नालो चाहे। ॾाढा न था चओ तव्हां। मां थोरो वाइस कंदुसि। मां तव्हांखे यादगिरी थो ॾियां। अगरि ते माण्हू अॻे त न आया गुनाह करे 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 रब खे कावड़ायो। मींहुं त रहमत आहे। 4 शयूं रहमत अथव। न्याणी जे घर में जमे रहमत आहे। जंहिं घर में बीमारी अचे रहमत आहे। जंहिं घर में मेहमान अचे रहमत आहे। ऐं बरसात भी रहमत आहे। पर या अल्लाह तो फरमाए त तव्हां तौबा कयो त मां रहमत वारी बरसात वसायां। हे त अणमुदाइदी जे हणी ढींगो ई ढेरी कई। अॻे त माण्हू न आया।
अग में तो ना आया पर बरसात का पो भी ना आया जेके रोडन ते वेठा नहीं ये भी मस्जिद में न था समझो था ना रुगो पिया ॾिसन असां सिंधियुनि खे अहिड़ो हुननि ज़लील कयो आहे मायूं लगाए छॾियूं बेनज़ीर जे कारण जे गॾु समझो था न हेले वञनि वरी मुशिन खे तेल हयूं रोड ते वेठो ॾिसंदो त कॾहिं जी राशन जी देग अचे बस न अल्लाह न रसूल न नमाज न रोज़ो न कुरान न मस्जिद केर खाराईंदो ए जने नज़रुदा कयो त असांखे राशन ॾेई वेंदा असांजा घर हलंदा कोन हलंदा इन्हनि खे ताक़त ई न हिकु ॾींहुं ॾींदा ॿिए ॾींहुं ॾींदा सभिनी खां वधीक महिनत अल्लामा राशिद महमूद साहब कई आहे जमीयत उलमा इस्लाम कई आहे चपे चपे ते ॻोठ ॻोठ में शहर शहर में वस्ती वस्ती में वञी पहुची गरीबन बोल मुतासिरन बरसात मुतासिरन जी मदद कई पर खाराइण जो ज़िम्मो त न अल्लामा राशिद महमूद कयो आहे न कंहिं वॾे वज़ीर कयो आहे न पाकिस्तान जे सदर कयो आहे हता के अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम रब बादशाही ॾिनसि रब बादशाही ॾिनसि एॾी ॾिनईसि थोरो तवजो तो कयो एॾी ॾिनईसि जो आसमान में जो तख़्त उॾे पियो चई मुंहिंजा मौला पखी जी ॿोली समझा तख्त मुझो हवा में पियो ॾे मांखे भला इजाज़त ॾे दिलनि खे मानी खाराया रब फरमाए सुलेमान इहो कमु तोखां चढ़ियल आहे चई सही भला शान महीने जी मोकल ॾे रब फरमाए सुना सुलेमान इहो कमु तोखां चढ़ियल आहे सही भला महीने जी मोकल ॾे फरमाए न न भला सही हफ़्ते जी चई न चई सही भला हिकिड़े ॾींहं जी चई सुलेमान कमु चढ़ियल आहे आख़िरकार सुलेमान नबी चयो मुंहिंजा मौला हिकिड़ो वेलो मां खारायां रब फरमायो नथो मुड़े त भला शौक़ पूरो करो अची मेलन में ताम तैयार थियो हवा पई लगे जैसे ताम तैयार थियो रब फरमायो समुंड जी मछलीअ खे वञ सुलेमान नबी तुंहिंजी दावत कई अल्लाह मछली जो आई जनाबे सुलेमान नबी खे चवण लगी सुलेमान तो मुंहिंजी दावत कई चई हो चई ख़बर भला काथों खावां जे मुल्क अथई हे सॼो मां ताम तैयार करायो छा खाईंदी हीअ जो मच्छी जो पई जेको सभिनी लाइ ताम तैयार करायो ऐं हीअ जो माटो जो ॾिनई त हिकु गिरह करे रही और ना जो सुभान अल्लाह थोरो ॾाढा त चओ मोटी हेॾे चुप आई चई सुलेमान धाओ न थियो पानी काने को बकुगी पानी लाए घुराई थी पहले मां थकल और हैदराबाद जे पास रहियो पूरो हफ्तो ओडो तो मोटे रात मोटे सुलेमान बस हकीकत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के चई सही धाओ न थियो समझो था ना सही रहो हे सभिनी लाइ तैयार करे मच्छियूं ॿिया टिया माण्हू जानवर सभु खाईंदा दावत कई अथई सुलेमान नबी चयोसि शादी चई रहो न थियो दिमाग़ ख़राब नहीं सभिनी लाइ तैयार कयो हिकिड़ो गिरह करे वेही रही चई सुलेमान दावत कई अथई दड़का न ॾे सुभान अल्लाह दावत कई थई तड़का न दे पूरी कर सुलेमान नबी चस मां सभिनी लाइ तैयार करायो हिकिड़ो गिरह करे वेही रही चई सुलेमान अहिड़ा अल्लाह मांखे वेले ते टे गिरह खाराईंदो हिकिड़ो गिरह खाधो त बाक़ी ॿ सजदे में किरी पियो मुंहिंजा मौला मां पुॼी नथो सघां मुंहिंजी भेणी न आयो रब तो फरमाए सुलेमान
रिस्क जी ज़मानत बियो को न तो करे रिस्क जो सामिन मा अल्लाह पाना कुरान में चई ओ मुसलमानो कोई भी न कराइंदो न नबी कराइंदा न पीर न मीर न अगवान न कायद न मुल्ला न मोराना रिस्क जी ज़मानत रब कहिया कुरान में बुधायो तो सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा वमा बिउदा पतियो फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ो रब फरमाए मुझे जानी ऐलान करो जेका भी चुरवे से यार रिज़्क़ जी ज़मानत मा अल्लाह करी चलिया दादा ना जो केरो कराइंदो चिंता थियाऊं हिन राशन ॾियो वारो कयो अरे न खाराए सघंदा हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं 2500 जो कटो आहे हेठि तव्हांजी मजबूर हुयूं कमाइण जहिड़ा न मज़दूरी नहीं तंहिंजे करे पिया राशन पुॼाइनि ॿार सां निकिरी अचनि हाणे रोड बोड सुकान मोटी वञो वञी मज़दूरी कयो रब खे ॿारायो अञा ताईं पिया ॾिसनि टकी मोटो लड़ी अचो पंहिंजे रब जे दरवाज़े ते चओ सुभान अल्लाह कंहिं खां घुरणो आहे मुसीबत आई 2 महीना मींहुं वसियो 2 महीना ये मुसीबत आई न ॻाल्हाइण था 48 कलाक बरसात 36 कलाक बरसात मुसलसल न खेवण न गाज अज़ाब हो खुदा जो इन मीहन में भी को मस्जिद में न पियो अचे को निमाज़ न सदको वञास मुंहिंजो सोनो नबी थोरो झोलो ॾिसंदा हा हवा ॾिसंदा तेज तेज मस्जिद में ईंदा अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम मदीने जे वीर जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी आसा मोमिन जी अम्मड़ अल्लाह अल्लाह कजरे खान जे गोठ जा गैरतमंद मुसलमानो अम्मी आशा जी सोना कुर्बान वञा पाक सुकी सोना बरसात जी जरूरत सोना तव्हां झोलो पिया ॾिसो हवा पिया ॾिसो त तेज तेज अची करो मस्जिद में नफ़ल पढ़ी पिया दुआ घुरो अल्लाह अल्लाह पाण फरमायो जी रानी आशो मां मोहम्मद मुस्तफा रब के भी अर्ज़ कया अल्लाह छोड़ तकियो हवा तेज मां मोहम्मद मुस्तफा पे चवा अल्लाह इन हवा में मां खैर बरकत घुरो जो आद कौम हवा में तबाह होती नूह अलैहिस्सलाम जी कौम इन मीर में तबाह थी वई हेठा पानी मथा पानी जे करे मां मोहम्मद मुस्तफा पंहिंजे रब के अर्ज़ कया अल्लाह इन मीर में भी खैर बरकत हुजे हवा में भी खैर बरकत हुजे हुजूर पर नूर रहमत वाला नबी अल्लाह जो तातलो नबी मस्जिद में ईंदो इस्तिगफार कंदो हालांकि गुनाह जे इरादे का भी पाप ए कादे या मुसलमान आज के रसूल सलाहण वारो मुसीबत आई जनाब यूनुस अलैहिस्सलाम आए जने मच्छी के पेट में वयो पारा तबेड़े में बेड़ो मुंडे पयो जे बाबा जे को आकड़ो विधो एकड़ो माण्हू लॻो त बेड़ो ॿुॾी वेंदो हीअं जो कुड़ो विधो जनाब यूसुफ नबी जो नालो निकितो जे बाबा ना 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 वरी पिया विधो वरी जो विधो वरी जनाब यूसुफ नबी जो नालो यूनुस नबी जो नालो निकितो चई बाबा ना ना वरी टियों दफ़ो हे सोनो नबी हिनखे असां पाणीअ में कीअं लाहियो जो दफ़ो जो विधो आए हाणे निकिरी आयो यूनुस नबी चयो बाबा मां रब जे इजाज़त खां सवा निकिरी आयो आहियां हाणे मूंखे छॾो मां पाणीअ में बुल पियो ॾियां हीअ पाणीअ में बुल ॾिनई अल्लाह फरमाए मच्छी जी मुंहिंजा मौला मुंहिंजो नबी थो अचई साईं मां छा कयांसि पुछी देखणी घुमायांसि रब फरमाए न न न वात फाड़े दी इहो चीअ जो टपो ॾींदो तुंहिंजे वात मां अंदर तुझे माथे में राय 40 ॾींहं राय करे मां पोयनि जे लाइ निशानियूं बयान कंदुसि हले हो मच्छी जे पेट में हिकु ॾींहुं न 2 ॾींहं न 3 ॾींहं न 40 ॾींहं रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर मुसीबत वारे वक्त में हुयो
या मुसीबत जो पानी में मच्छी के पेट में राजी उदाई में हाने के न पियो सदे नबी हो हाने के मच्छी के पेट में बाहर न कदे अल्लाह रब तो फरमाए मुझा दिल पर इन मच्छी मारे जवान जो वाक्यो बुधा इन पाजे उम्मत के मुझे बानन के कुरान में बयान सिपारो 17 सूरत अंबिया सुभान अल्लाह जो तुम कुरान पढ़ा रब तो फरमाए तवज़न्नूनी ज़ब मुग़ाज़िबा फज़न्ना लन नक़दिर अलैहि फनादा फ़िज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक ला इलाहा इल्ला ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ना जाना था जो नबिया नबी मच्छी दे पेट में कासे गलन ला मच्छी दे पेट में ट्रेन मुंदा है एक पानी जी उंदाई मच्छी दे पेट जी उंदाई रात जी उंदाई के रो सले अरे मुसीबत में नबी फाटलो मुसीबत में तू फाटे मीहल में सदी जरिए भज भजा भज भजा भज भजा राशन दो कटो दो भरी व्यासे रब नेमत दई भी आजमाइंदो खसे भी आजमाइंदो तो ए जमाए तो जो रस्तो जन्नत दिया गणियूं एक साबरन जी जमाए तभी शाकिरन जी जमाए अलान भाई का मना न शुक्रा न सबरा अयो मन जा मन खलारन जा खलार पिया अन दिल शुक्र ही न वजे खस्यो दई हां सब्र ना है शुक्र भी क्यों सब्र भी क्यों नबिया नबी मच्छी के पेट में के दो सदे दादा दादा रब देखारे चलो हनी मुशरिकन जा तर्रा कढी छडी मीह नथा जो सुभान अल्लाह अरे मुशरिकन के हया शर्म हो जे ना अल्लाह जो कसम इन सभनी का उफी करे अल्लाह जी तरफ दे रहा है मीह को बंद करने वालों को न हो रे रड़ियों करे 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 ठगनी पिया छिट्टा था हो फिलानो दो वसाए फिलानो दो पुल्टो दे फिलानो दो हलाए पोही तवे ना आने आना पालन के आने बंद कयो ना न पियो बंद थे मीह छिट्टा था हो अल्लाह जो दर छॾियो थो तॾहिं त असां रुसवा आहियूं ज़लील आहियूं रब जो दर छॾे ख़ैरनि जा ॾो किरिया पिया हूं अञा ताईं नथा मोड़ो रब ॾेखारियो त को बि न अथव जेकॾहिं ताक़त आहे इन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ सॼी ताक़त आहे तव्हां अल्लाह जे हथ जी अञा छा सम्झायो मौलवी ने वाइज़ करे 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 थकजी पिया न सुधरियो अल्लाह भला 2 महीना लगातार मींहुं वसायो पर हाणे सुधरण को बंदी नथो करे जॾहिं मां रहमु कयां कथा ॻाल्हायो काॾे नबिया मच्छी जे पेट में चए थो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक सुभान अल्लाह जो ये लफ़्ज़ रब खे ॾाढो वणे चए थो मुंहिंजा मौला तूं भाई वारनि खां पाक तुझी ज़ात पाका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन रब माई ज़ालिमन माया हाणे मेहरबानी कर नबी पियो चए अल्लाह फरमाए मुंहिंजा जानी मुंहिंजा दिल पर मुंहिंजा सोना नबी ओ नबी जा पगदार नबी ओ आमिना जा लाल मुंहिंजा दिल पर असां नबी जा फस्तजबना लहू कबूल कयो से वनचैनाहु मिनल गम उन गम खां आज़ाद कयो से अल्लाह रब तो फरमाया सोने जा सदबुद तिनों दाइन में मच्छी के पेट में पहुंचे ला इलाहा
इल्ला अंत सुबहानक मुझा रब तू तो कोई भाई वारो कोने तू भाई वारन का अल्लाह आने राम कर रब तो फरमा फस्तजबना लहू असा उन जे सदके बुधी करे कबूल कयो सो व नजैनाहु मिनल खम असा उन जे खम कौन के आजाद कयो से अल्लाह मुझा मौला ओ मुझा रब करीम है तू जो नबी हो नजात तो सदबुद यूनुस नबी जा सदबुद यूसुफ नबी जा सदबुद इब्राहिम नबी जा सदबुद हे तू जा नबी है तुझे पेरो ए बोड जा बुढ़ा काने वजन ए बोड जा मुतासिरीन काने वजन ए परसा जा मुतासिरीन काने वजन घर चले रोडन ते वेठ बी वसी जा घर रही ब माल लुड़ी व्या काने असा मलक के सदो असा दी बुदनियान फरमाए तो वकज़ालिक 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 नूजिल मुमिनीन देखो ॾाढा सुभान अल्लाह जे मदीने वञे आए जेको भी मोमिन सदीदो जेको जेको भी बोल जो बुनायल बुड्डन बरसा जो मुतासिरीन घर छॾे रोड ते वेठो मोमिन आयो जेके मोमिन हो तो करो माशाअल्लाह हिते त हिकड़ो भी बचल है सब मोमिन पो मोमिन अल्लाह तो फरमाए वकज़ालिक नुजिल मोमिनीन जेको भी मोमिन सनीदो कबूल कंदो मास न तो थे और या तो थे पुछो न सॼई ला इलाहा इल्ला अंत सुबहानक जो विर्द न पढ़े भज भजा कदन जे पोयां राशन जे पोयां छलन का ट्रक लुसे तके तो न जिक्र कई न दुरूद पढ़े न सलात पढ़े न इस्तिगफार कई अग में त न एडो अज़ाब आयो घर छॾई वतन छॾई उनी आए कीमल में वेठो आ पो भी न पियो सनेस वो भी दर ते न तो अचे वो भी इस्तिगफार न तो करे वो भी मस्जिदों खाली अया बरसात का अग में मस्जिदों भरल बरसात थी त मस्जिदों खाली थी वयो मानो नमाज छॾे चाकल रब तो फरमाया इन्ना यूनुस लमिनल मुरसलीन इज़ा बक़ा इलल फुल्किल मशहूर फसाहब फकान मिनल मुदहवीन फल्तक़ा मअल हूत व हुवा मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिथ फी बत्निही इला यौमि युबअसून अल्लाह अल्लाह मुगारी जी गोठ जा खैरत मुसलमान रब तो फरमाए मुझा जानी मुझा दिलबर ओ मुझा पिरी आए मन के बुधा यो मच्छी वाले पेट वारो जवान मुझी तस्वीर बयान न करे हो आंखें न सदे ओ से तू छा करे सा फरमाए तो ललबिस फी बत्नी इला यौमि युबअसून क़यामत जे सिज बलदाई मच्छी दे पेट में आया सा पर सदे पे ला इलाहा इल्ला अंत सुबहानक माके सदई मा सद बुधी मच्छी के पेट में बाहर कदी छड़ियो मास और तो जे सुभान अल्लाह असा घर किए मोटो रोडन को जान करे छुटे चे तो वकज़ालिक नुजिल मोमिनीन जेको भी मोमिन सदीदो न ये कबूल करे गोठ बोटाई बस और तो सुभान अल्लाह बाकी रिज़्क़ जरा बुनीदो ज़िमो क्यों दे ठेकेदार ठीको माने पूरो कंदो छो चिंता जाऊं ओले ओले कोई न लीदो ओ सदीनो नज़र करायो रब के सदीनो कि छड़े नी दो आज के दुख में सदन रब की वही बई हथ मथे करी नारो त हणो रब करीम है सब तोखे बासन असी मुशरिक ना हो तो जा
पुजारी हाँ रब असांजी मुसीबत दूर कर रब ये बोर्ड जा बुडल ये सतायल ये रोडन ते वेठा बचण सूदा रब असां मेहरबानी कर ये बोर्ड में सजो मुल्क जे तबाह कयो थई पानी सुकाए वरी हिनन जी कणक एडी कर जो हिनन जा अगला सब दुख ई कम नहीं सजो सुन पिनो न रोडन ते जेगी के प्या ॾिसो त कॾहिं तो रस न ॾींदो वणे हिकिड़े गिरा भत जे लाइ फौजी छा पिया कर हीअं कटो उछले वरी ॿिया गाली भॼाइनि वरी भॼ जे चूज़ो कांगारनि जे कॾहिं हूंदो आहे न इहे हिकिड़े कटे जे कॾहिं मुस्लमान नाराज़ न थीजो ॾिसनि था सिंधियुनि जी हालत इहा आहे रब के सजो रब पाणे रिज़्क़ घर आणींदो वामुर अहलक बिस्सलाति वस्तग़फिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़ मेरी कसम अल्लाह जो बाऊं तो बताओ नाराज़ न थीजो हे बरसातियूं थियूं ॿोॾियूं थियूं हिकिड़ो वेलो बुख ते वेठो आहे कोई जो थी बि मोल साहब सफ़ा बचा पर तड़पन पिया बुख में मरूं पिया हां ओ छिटा जाओ वाहे से करे थकजी पिया से सुधरियो न अया उम्मीदूं मखलूक में खालिक के सजो चंगा भला मांखे हिकिड़े महाराज जो साईं हिकिड़े माण्हू जा बंगला आहिनि गाॾियूं बि हलंदियूं पोइ बि राशन वठी वरी खपाए ॿुधी भरे न हुननि वरी ट्रकियूं भरे को भरे छॾियऊं इहे ॾींदव ये पीपीए वारा तव्हांखे ॾींदा पर कॾहिं जॾहिं इलेक्शन वेझी ईंदी ऐं अटे में हेॾा कीअं पवण पोइ ॾींदव सलाम अल्लाह राशिद महमूद के बिला तफरीक के पूरी इंसानियत की खिदमत में करे खुदा जी सा जो कसम न उन शियो न बरेलवी न हिंदू न मुस्लिम जेको भी अचे मजलूम मुखे जेका वसार खिदमत पुगिया अल्लाह राशिद महमूद कौम जी कया जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत हर ज़ालिम सा बगावत हर मजलूम जी हिमायत बिना कह फर्क दे पूरी इंसानियत की खिदमत यो जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम जिन प्रोग्राम के सोहनी शक्ल ॾिनी इन बोर्ड मुतासिर जे इन बरसातुल में इन प्रोग्राम के शक्ल ॾिनी अल्लाह राशिद महमूद ॾिनी असांजे कायम कंबर जा मुसलमानों रब के सजो रब ताजो रब तो फरमावा मुरहलक बिस्सलाति वस्तग़फिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़ो ओ मुजा दिलबर मुजा जानी मुजा हबीब पांजे आले आले के जो नमाज पढ़ो उतलु मा उहिया इलैक मिनल किताब व अक़िमिस सलात इन्नस सलात तनहा अनिल फहशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन ओ मुजा जानी चवे नमाज पढ़ो गोर को कन संग जी रुकू कयो पाठ मात नमाज पढ़ो नमाज मुजो वडो ज़िक्र तो अल्लाह रब फरमायो ओ मुजा दिल पर मुजा महबूब मोहम्मद करीम अहले यार के जो नमाज पढ़ो ला नसालू का रिज़्क़ रब ज़िक्र जगो रिज़्क़ जो सवाल न तो किया रिज़्क़ जी ज़मानत मां अल्लाह कया वा सबरी के खाराई दुज़ कारण वाले केरा वो छाते तो अज वायदो के नमाज पढ़ंदास होरे राज ता जगह मोबाइल ते बैठा हो ना मोबाइल असा जो नबी रहमत वारो आए नथा करे मञोस ज़बान असा ना मञो दिल सा ना ज़बान असा सब मञन था त नबी रहमत वारो दिल सा मञ
वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जे मुझो मोहम्मद रहमत ज़हान दिल वो मुझे साईं जो जिस्म भी रहमत मुझे साईं जो लिबास भी रहमत मुझे साईं जो खान भी रहमत मुझे साईं जो पीण भी रहमत मुझे साईं जी शादियों भी रहमत मुझे साईं जे जिंदगी में कमियों भी रहमत मुझे साईं जी सजी जिंदगी बैतुल्लाह कांडी करे बैतुल खुला घर ताई उतन वेण सुमन खान पीण निंड शादियों कमियों सब रहमत हाने अल्लाह दो भारत करे कुरान में मा आताकुमुर रसूल वखुजूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु हर जेको मुझो रसूल दे उन्हीं के पकड़ियो 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 जिन कमन का झले रुकती पो अया कुरान की दो थे अल्लाह फरमाए मुझा जानी ओ मुझा प्री ओ मुझा दिलबर ओ वसो हमारे चेहरे वाला मोजा सोना अलग नशरह लक सदरक वाले सीने वाला मोजा दिलबर वला ता दोइना गानहुम वाले यकीन वाला मोजा जानी ला तो हर एक भी लिसान कलिता जल भी ओ ने सबान ने मोजा सोना तो जितायो तो कामयाब जिंदगी गुजारो दुनिया में असी दुनिया में भी कामयाब आखिरत में भी कामयाब अल्लाह रब फरमान लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनह सुभान अल्लाह अरे तो सुभान अल्लाह मुझे मोहम्मद मुस्तफा वाली जिंदगी तरीको ये कामयाब जिंदगी गुजारने जो तरीको तो मुझे मोहम्मद रसूलुल्लाह जी जिंदगी जो नमूनो ॾिसो कीअं उथिया कीअं वेठा जे नबी साईं खे रहमत सम्झो था त पोइ लिबास मोहम्मद मुस्तफा जो रहमत आहे या न था ॻाल्हायो पोइ वो पाए न वो किथे घणनि खे ॾिसो सूट पैंट पातियूं पयूं कंहिंखे अंग्रेज जो लिबास पातो पियो आहे कंहिंखे कंहिंजो नबी साईं रहमत आहे त पोइ पीअण नबी साईं जो रहमत न आहे पोइ पाणी कीअं थो पीए हीअं गिलास करे डुक 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 हिकु ढुक में सॼो गिलास चंड मार पई साही त खणो वो भी तो पिए पानी सस न तू हन पानी में सजे हथ सा वट पानी के दिस देख तिन सान सा पीण में चो बिस्मिल्लाह आखिर में अल्हम्दुलिल्लाह कजरे खान जा कुरानो पक्को पढ़ो अम्मा ज्ञानी हयादार पानी नियत हुजो रसूलुल्लाह सदको नासी पीतो तुजी उन भी लहंदी त तुजो पानी पीण भी इबादत लिखी छडीदा सौ शहीद जो सवाब शादिन में वेंदा न शादिन में के केड़ियूं शादियूं पार्टियूं उते बी खाईंदा न खाईंदा गड़हण वांगुरु घोड़न के दानो दे दौड़ खेले वो उते मुसलमान वने आहने वो भी मुसलमान पर सच्चो आशिक रसूल वने सब नबी दा खाए मुझे मोहम्मद तई न खादो मुझे सोने तई न खादो पहरी गाल त न खा बस पार्टी सुन भरे मोटिया पर जे खाई तो न सभनी मुंहते चंबो हण केड़ो चंबो मानी कढ़ी प्लेट में चंबान भाजी खणी हेठ पट ते वेही खाओ और दिसन छादो करे पुछन छादो करे सजो डिसिप्लिन से सलाम के थई भगवान के चो जे तहां दा खाओ ये मुझे मोहम्मद न खादो आ मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती हा आशिक रसूल हम ये खाइंदो जी मुझे मुस्तफा खा करिए लगदे अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु मानी तो खाए दस्तरखाने ते सदको हो जा मानो वेठा बाहर मुल्क जा वजीर गिरह करी पियो सैयदना अमीर माविया वो तो दस्तरखाने तो गिरह खणी खाधो तो वो जेके पंहिंजा वेठा उन जो साईं बाहर मुल्क जा वजीर सदर वडा वडा माण्हू वेठा तहां बादशाह आहियो मुसलमाननि जा तहां हे गिरह दस्तरखाने ता खणी खाओ था हे तो को कंदा पंहिंजे मुल्क में चवंदा मुसलमाननि जो वडो बादशाह अमीर माविया गिरह करी पियो दस्तरखाने ता खणी खाए तो सिकड़ो ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी संगोरे अमीरुल माविया कातिबुल वही चवे तो अरे मां हिन कुत्तन जे करे मुस्तफा जी सुन्नत छडी दिया न तो जे सुभान अल्लाह तू छडी वेठो सुन्नत नबी संग जो चेहरो
ॾिसो सब दाढ़ी वारा हो सब नमाज ते हो असां भई न बस साथियों न वसन पसंद अमन वारी बरकत थे वाह करे 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 मरे तो खत ते पयो खुदा जी मार बस नमाज न नमाज मस्जिद में ना فقلت استغفروا ربكم إنه كان غفارا नताजो और नताजो ओ मुझा जानी चवे इस्तिगफार कयो माफी ॾियाव जेको माफी ॾींदो पोइ अज़ाब कंदो न माफी ॾेई छॾींदो बस कहिड़ो लेखो तौबा कयो त बख़्शाम पक्की तौबा कयो मोटी अचो ये वाली पिया बुधाए तो बाबा 2023 में भी अड़ी बरसात पौनी ने तांजे पीठी बादशाही तवा पिया बुधायो तेसा सब मोमिन मुसलमान अकल में वार बस नहीं जी करो रब के चोला मेहरबानी करो ए दाले छा बैठो इंदर साल बाविया 23 में वडी बरसात पौनी मुझा मौला बरसात बरसाने जो मालिक तू मुझा मौला सा तौबा कई से मुझा मौला सा बेनमाजी होया से नमाजी पिया था मुझा मौला जुल्म कदा हाणे जुल्म छॾियूं था मुंहिंजा मौला व्याज छॾियूं था मुंहिंजा मौला रुश्वत छॾियूं था मुंहिंजा मौला जुल्म छॾियूं था मुंहिंजा मौला ज़ालुनि जा हक़ अदा कंदासीं न्याणियुनि जा हक़ अदा कंदासीं अबे जी इज़त कंदासीं अमर जी इज़त कंदासीं यतीमनि जो ख़्याल कंदासीं पंहिंजे माल मां ग़रीबनि खे ॾींदासीं हाणे महिरबानी कर 2023 में हेठि पिया वात हणनि बरसात थींदी पर यो तो चवा इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साद व युनज़्ज़िलुल गैज़ व यअलमु मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्दिन तमूत इन्नल्लाह अलीमुन खबीर तो कुरान में चयो ये पंजन से जो बेखना है एक ये पे मतो हणन पर जे आगे हाणे असा जा गुनाह माफ कर रब तो फरमाए मोटिया 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 नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम अल्लाह गफूरुर रहीम तने अल्लाह वारो चेतो बाज़ा बाज़ा हराज हस्ती बाज़ा कर काफरो कब्रो पुत परस्ती बाज़ा मोटिया मोटिया सानिया मोटिया चोरा मोटिया व्याजिया मोटिया राशिया मोटिया सानिया मोटिया शराबिया मोटिया अरे काफरा भी मोटिया पुत परस्ता भी मोटिया धन्ने परस्ता भी मोटिया अलिया दरगाह के मां दरगाह के नाम में दीनी अगर सदबार तौबा शिकस्ती बाज़ा मुझे रहमत मना में दी तौबा करे 100 दफा वरी भगी दई अब तो फरमाओ जे तौबा का दरवाजा खुलल दई वरी भी हलियात जिंदगी जा गुनाह माफ करे छड़ी तो अच्छा सरियोस अज वायदो कयो तो मदीने जे मीर जे सुन्नत के अपनाईंदास दादा पानी हुजूर वांगुरु पींदास वायदो वायदो पानी नबी से सुन्नत वांगुरु पींदो चुन साल सा मानी वेही काईंदो हाणे जो मानी दे हाणे मां वक़्फ़ो थींदो खैरात कई आहे साईं मोहम्मद सिद्दीक़ इज्जत सां प्यार सां मोहब्बत सां खाईंदो कहिड़ो वारोड़े वारो पाटोड़े ते पाटोड़ो हा साईं ज़माने जाम कई आहे न खुटन जी दुकान है मुगेरे की मानी पूछो एडी बद इंतजामी वही सुन्नत के मुताबिक होता है के ता सुन्नत के मुताबिक खाओ मोहम्मद जी सुन्नत जो अरे पेट तो भरबो न पेट असा जो भरबो मानी खाइण भी अल्लाह साडी इबादत की छड़ी काकू समेत वने काकू समेत बैतुल खला काकू खबो पेर अंदर दाखिल कर ज़हन में हो जाई न त इनी मुझो मोहम्मद ई वयो हो खबो पेर अग में पो सजो वरी फारिग थी मोट त बाहर सजो पो खबो नियत या हो जाई त रसूलुल्लाह सदगो वना से कयो तो जो काकूस में वणन ए मोटन भी भला के इबादत लिखंदे अज ये कंदो उलमा सा साथ लींदो जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीक